अॻियां माण्हू अरबी फारसी जी तालीम घणी हासिल कंदा। हाणे असां न मदरसा आहिनि न पढ़ण वारा माण्हू। मुंहिंजो ॾाढो साईं अरबी फारसी जो फारिग अथसि, आलिम बि हो वली बि हो। मुंहिंजे अब्बा साईं अरबी फारसी पढ़ियल हाफ़िज़ क़ुर जो, मुंहिंजी 22 सिपारा असांजे अब्बा साईं खे हिफ़्ज़ थियल आहे। ऐं इन में पीर खान कबो बि कोशिश बि साईं कुझु सबक़ पढ़ण जो वरी नवां उन्हनि कहिड़ो ॿुधायो, बसि मोटी आयो सुबुह जो। साईं चयो त मूंखे छड़ी दिलि जा खपड़ी उन चयोसीं असां पढ़ियण खे कोन पढ़ाईंदासीं। साईं आद खां अहमद हज़रत हबीबुल्लाह थी आयो, सो मज़हर ज़ात हक़ जो आहे रसूलुल्लाह थी आयो। जुमे नाखुन पंहिंजा आदम ॾिठई जॾहिं नूर तुंहिंजे खे, वसीले वाह तुंहिंजी सां सफ़ीउल्लाह थी आहे। इहो जो साईं पढ़ियो हुन सुबुह जो मौलवी चयोसि वात वॼाए छॾियो त अलाह जो पुटु नबी खे अलाह जो पुटु नबी रसूलुल्लाह आहे, अलाह जल जलालहू वाहिद ला शरीक आहे। पर अलाह साईं चयो त मुंहिंजो महबूब मां खां जुदा कोन्हे, असांखे कहिड़ी ताक़त जुदा कयूं। हुन कलमे में गॾा, नमाज़ में गॾा, अज़ान में गॾा, हर का पंहिंजा किताब कान साईं खे सलाम चयो त पढ़ियण खे कोन पढ़ाईंदासीं। वरी असांजे अभ्यास खे निकालो। पोइ मकी बादशाह जॾहिं हिते आया, इलाउद्दीन खिलजी आयो, वरी थियो दावत करे वठी वियो पंहिंजे किले में। उते जॾहिं पहुता साईं उहा जा थधी ॿिन्ही दरियाहनि जे विच में हुई। पाण फरमायो हाज़ा बुकुर, हे थधो आहे। उन जो सदो आहे साईं हाणे इहो किलो तव्हांजो आहे, तव्हां हिते रहो। पोइ हिन पासे न थियो, माना दरिया जे विच में हिकु ई किलो हो, सतनि साल परते थी वेंदो आहे। इन पासे रहियो इलाउद्दीन खिलजी, हे रोड जे हिन पासे रो हे कचे जे किले जो हिसो। वरी हिते साईं पंहिंजी हवेली कई, उते खूह खटायूं। हाणे रोडी सखर में पाणी सॼो जर कौड़ो आहे, लेकिन ॾाढे साईं जो खूह आहे अलाह वारे जे करामत जो आहे, अॼु बि मिठो आहे। 101 ॾाको आहे। उते वरी लाल शाहबाद कलंदर खे साईं लाथो, 12 महीना उते चिल्लो कटे साईं वज़ीफ़ो ॿुधायो, उहो पढ़े कलंदरी पोइ थो मिले। जेको हुन शेर चयो आहे, पहले मैं उस्मान अली मलवंदी हम पीछे आन तवंगर पढ़ियुमि, जेको हा जो 7 दरिया में पार किते पीछे आन समंदर बणियुमि, चा पियूं गाज़ी दे गौर किता पीछे फ़खर सिकंदर बणियुमि, चा सग सॾवायुमि दर हैदर दा पीछे आन कलंदर बणियुमि। असांजे नारे जे दर ते आयो कलंदरी तो वो हुकुम ॾिनो वञ तूं वञी सेवण खे वसा। जो दिलूरा बादशाह जेको काफ़र आहे उहो मुसलमान खे ॾाढी तकलीफ़ थो ॾिए, उते वञी करे पंहिंजी करामत सां उते दीन इस्लाम जी ख़िदमत कर। इहो थियो। पोइ ॾाढे जी औलाद मकी बादशाह जो पुटु थियो सदरदीन बादशाह ऐं बदरदीन शाह बाबा। बदरदीन शाह उच वियो, साईं सदरदीन शाह उते रहियो। साईं सदरदीन शाह खे इलाउद्दीन खिलजी पंहिंजी जान ॾिनी, जंहिं 10 पुट थिया। माई पंहिंजी माई धीउ खे जागीर सॼी बकार जी ॾिनई साईं खे। साईं खे सदरदीन शाह बादशाह जे लाइ सॼो वेंदो, जो बादशाह जी सल्तनत ते बि बादशाह वेठो। ॿई कम गॾु हलाईंदो, विलायत बि हलाईंदो, बादशाही बि हलाईंदो। साईं खे 10 पुट थिया। वॾो थियो असांजो ॾाढो जुम्मन शाह नारो बादशाह, हुनखे हितो सिंह हुया। नबियनि जा तव्हां पढ़ंदो किसा उन्हनि में आहे, नबियनि खे हितो सिंह हुया। जॾहिं जलाली कंदा हुअसि बाक़द सिंह जेको आहे बरण पइजी वेंदा कहिड़ी जाओ जलाल में। उन बादशाह जे औलाद में असांजो ॾाढो ग़ुलाम शाह ॿी अंग्रेज़ साईं खे हिकु अंगूठो हीअं हथु हिते केटीएन ते ॾेखारियो। हिकिड़ा माण्हू हुया जिन्हनि ॿिए अंग्रेज़ माण्हू, उहे पहवार ज़ात जा, पहवर असल पहवार तॾींदा। उन्हनि खे इहो असांजे ॾाॾे जी करामत उन्हनि ॿुधायो हुई। असांखे पंहिंजे मुर्शिद पिटियो। असांजे ॾाॾा साईं जो विया हिकु आंगुर हिकु अंगूठो उते जो विया। माइनि चयो त साईं कीअं सेवियूं कीअं खाईंदो हूंदो। माइनि जो अॼु सेवी चाढ़ींदा, माइनि सेवी चाढ़ियूं, साईं जे अॻियो जे रखियो, मिठाई बि रखियो। साईं जो माई तव्हां त टोक कई आहे त साईं हिकु आंगुर सां कीअं सेवी खाईंदो आहे। सेवी मां खाई खाईंदो आहे। ॾिसो साईं हीअं आंगुर विझी हेॾो हीअं आंगुर हीअं फिराए करे सेवियुनि खे खाई बसि कयो, दुआ करियो। चई भाई हाणे तव्हां कई टोक, हाणे तव्हांजे हर हिकु घर में हिकिड़ो ॿिए अंगुरियो ॿारु थींदो। जेको पुटु ॼाए ॿिए अंगुरियो, जेको पुटु ॼाए ॿिए अंगुरियो।
हल हला हल हला पिछाड़ी जो थियां शुरू थी वो वीचारा दादे साईं जो विसाल थी वियो उन खां पोइ साईं बख्श मोहम्मद शाह साईं जो पुटु हो ॾाढो लतीफ़ शाह ॾाढो मामन शाह वरी मामन शाह जो पुटु मेहर शाह थियो मेहर शाह जो पुटु ही मामन शाह थियो मामन शाह जो पुटु अली अहमद शाह जो पुटु तौफ़ीक़ अहमद शाह जो ॾाढी रहर बाग मां वेठो तो अहिड़े तरीक़े सां हिते बि असांखे 300 साल थिया आहिनि तो ॾाढे गुलाम शाह जो कब्रस्तान आहे 40 एकड़ में कोई भी लकड़ वञी भॼे वो बग़ैर इजाज़त उहो वंदो थी वियो जॾहिं उते वरी दरबार ते रखे तौबा करे वरी उनखे नज़र मिले अल्लाह वारनि जी इहा हुई कमाल हुयो कमाल ते पहुतल सिधो अचे 40 ॾींहं साईं ॿुधो न ॾिना बसि छड़ो ॾिसी करे हकल ॾेई थप हणंदा वञे दरगाह जो पाणी पी वञी खूह बि हला हर बि का कुझु अॼु ॾींहुं त ईअं थींदो सैयद 40 ॾींहं विहारे छॾंदा बाबा चिलो अंदरि वेह ॿाहिरि निकिते असांजे वास्तो न थी असां उन महिल मोकिलींदा वञ बाबा पंहिंजो कमकार कर जो कुझु थिए त असां ज़िम्मेवार अल्लाह कुझु रखे दरगाह क़ाइम आहे सिलसिला असांजे कादरिया आहे वरी असांजे साईं मामन शाह बादशाह खे पीर सिंह कोटधणी रहमतुल्लाह अलैह खां फैज़ मिलियो पीर सिंह पागारा कोटधणी शाह बरदान शाह अवल पीर पागारे खां उन खां बाद में असांजे अबे साईं खे ज़िक्र ॾिनो पीर सिंह सूरे बादशाह वरी पीर सिंह सूरे बादशाह खां पोइ पीर सिंह शाह बरदान शाह सानी छटणी रहमतुल्लाह अलैह उन्हीं है ना जिसके पग बधाई अरे विलाया